अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक ईश्वर वाला मौजू हमद सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे, संदसि को बि सानी कोन आहे। अल्लाह पनाह ॾींदड़ बेपरवाह आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे, संदसि को बि सानी कोन आहे। अल्लाह पनाह ॾींदड़ बेपरवाह आहे। न उनखे कंहिं ॼणियो आहे, न ई उन मां को शख़्स ॼाओ आहे ऐं को हिकु बि उनजे बराबरि ऐं उन जहिड़ो न आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। कमालियत ते आणण ऐं जंहिं सूरत में फ़क़ति ख़ुदा खे ई ताक़त आहे। कमालियत ते आणण ऐं जंहिं सूरत में फ़क़ति ख़ुदा खे ई ताक़त आहे जो हर शइ खे पाले कमालियत ते आणे सघे थो। तंहिं करे रब ही नालो अल्लाह ख़ुदा जो ई लागू आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। कमालियत ते आणण ऐं जंहिं सूरत में फ़क़ति ख़ुदा खे ई ताक़त आहे जो हर शइ खे पाले कमालियत ते आणे सघे थो। तंहिं करे रब अलाह हुई उनजो नालो आहे। अलाह ही आहे, अलाह ही अलाह आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। बाज़ारो वाखाण जुगाए अलाह खे हिकमत जो साहिब एहसान कंदड़ आहे। बाज़ारो वाखाण जुगाए अलाह खे हिकमत जो साहिब एहसान कंदड़ आहे। अल्लाह पाण ई जोड़ करे थो, जहान जूं आसूं उमेदूं पुॼाए थो। अल्लाह करम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ आहे। दिल ऐं ज़बान सां वेसा भरवसो यकीन अलाह में आहे। दिल ऐं ज़बान सां वेसा भरवसो यकीन अलाह में आहे। अल्लाह रब्बिल आलमीन हर कम में सुरखरू कंदो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। बख़्त नसीब भाग क़िस्मत सब अल्लाह अल रहमान अल रहीम जा आहिनि। बख़्त नसीब भाग क़िस्मत सब अल्लाह रहमान रहीम जा आहिनि। सब कुझु ॼाणंदड़ आहे, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि मिठ जूं आस उमेद पुॼाईंदो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे।